अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल धोलाप जे नई ईंदड़ एपिसोड में छा थींदो तव्हांखे सॼी कहाणी ऐं अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾींदासीं। वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा। मुंहिंजे यूट्यूब चैनल मिर्ज़ा मलिक खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां को आवाज़ जो बैलेंस न करंदो, काफ़ी असांजी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों आवाज़ जो टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलूं था पंहिंजे कहाणी ऐं अपडेट जी तरफ़। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त मुराद जेको आहे सोडल खे हाणे पंहिंजो बणाए छॾींदो, उन सां हाणे वेही कचहरी में कंदो ऐं उन सां हाणे इहो बि सलाह कंदो त हाणे असांखे सिर्फ़ु कूंज जी ॻोल्हा करणी आहे। जो कूंज असांजी इज़त आहे ऐं हू असांजी घर मां निकिती आहे, उन जे करे हाणे असांखे हाणे वे कूंज खे ॻोल्हणो पवंदो। यानी तव्हां ॾिसंदो त सोडल बि हाणे मुराद वारनि जो साथ ॾींदो ऐं उन सां गॾु हूंदो। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त मुराद ॾाढो ख़ुशि हूंदो जो उन जो भाउ अली खान मोटी आयो आहे। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त रेज़न ऐं काकर वारा मुराद ऐं सोडल खे गॾु ॾिसंदा त पोइ उन्हनि जे अंदर में बाहियूं लॻी वेंदियूं ऐं पोइ हू इहो सोचींदा त असां त ॿुधो हो त मुराद ऐं सोडल जे विच में इख़्तिलाफ़ पैदा थी चुका आहिनि, बहरहाल ही त अॼु गॾु घुमंदा पिया वतन। काकर चवंदा त सोटर तूं इन्हनि जी चाल हुई, इहा चाल असां न सम्झी सघियासीं। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त अम्मा साण हाणे रेज़न मथां ज़ोर रखंदो, यानी उन खे चवंदो त तोखे हाणे हर हाल में केस तां हथ खणणो पवंदो। अगरि जेकॾहिं तूं केस तां हथ न खणे त पोइ सिंध धरती ऐं मां बि तोखे कॾहिं बि माफ़ न कंदसि। अगरि जेकॾहिं रेस मंसूर तुंहिंजे भाउ जो कातल निकितो त पोइ मां उन खे पंहिंजे हथनि सां घुटो ॾेई यानी उन खे मारे छॾींदसि। ऐं रेज़न चवंदो त अम्मा साण अगरि तव्हां रेस मंसूर जो ज़िम्मो खयो था त पोइ मां केस तां हथ ज़रूरु खणंदसि। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त कमदार मोलू जेको आहे उहो मिठू ऐं जुमे खे गॾु ॾिसी ऐं पोइ जुमे खे हुतां अगवा करे खणी वेंदो, यानी उन खे बहानो सानो करे वठी वेंदो। उन खे रेथ शाहनवाज जे अॻियां पेश कंदो, पोइ रेथ शाहनवाज हिन खे लिकाए छॾींदो, रेज़न वारनि खे न ॿुधाईंदो। दोस्तों असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं के नई ईंदड़ वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख़्यालु रखंदा। ख़ुदा हाफ़िज़।